सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तव्हां मूंखे हिते छो खणी आया आहियो? शायद तूं मूंखे कोन थी सुञाणी। मां तुंहिंजे भाउ मीर जो दोस्त आहियां। उते तुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो हुयो, उन करे तोखे हिते वठी आयुमि। जेकॾहिं तूं मुंहिंजे भाउ जो दोस्त आहीं त पोइ मुंहिंजे भाउ खे हिते वठी छो नथो अची? तुंहिंजे भाउ खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। जेसि ताईं उहो आज़ादु नथो थिए तूं असांजी महिमान आहीं। छा मुंहिंजे भाउ खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे? हा, पर अदा जे मथां त को केस बि न हुयो। पर नवाब खान जा 2 माण्हू उते मरी चुका आहिनि। उन जो केस मीर मथां आहे। इहो कमु मूंसां जो आहे, अदा मीर जो न। मूंखे ख़बर आहे त इहा दुश्मननि जी चाल आहे। नवाब खान मीर मथां कूड़ा केस आया आहिनि, पर असुल में सूबेदार नवाब खान जो चमचो आहे। इहा सॼी शरारत उन जी आहे। तूं सही थो चवीं, नवाब खान वॾो ज़ालिम आहे। उन करे उतां असां तोखे वठी आया आहियूं। जेकॾहिं उते हुजी हा त मारी वञी हा। हाणे तूं हिनखे पंहिंजो घर सम्झ। जीअं ई मीर आज़ादु थी आयो उनखे मां हिते वठी ईंदुसि, पर जेसि ताईं मीर आज़ादु नथो थिए तूं हिते महफ़ूज़ आहीं। छा तूं अदा खे छॾाइण जी कोशिश कोन कंदे? कोशिश में आहियूं, पर वक़्तु लॻंदो। नवाब खान जहिड़े ज़ालिम माण्हूअ जे साम्हूं असांजी नाहे हलंदी, पर पोइ बि मालिक भलाई कंदो। ख़ुदा कंदो त मीर जल्द आज़ादु थी वेंदो। कर ख़बर मीर कीअं अचणु थियो आहे? सजावल खान तव्हां में हिकिड़ी उम्मीद रखी पहुतो आहियां। मीर जेकॾहिं मुंहिंजे दर ते दोस्त त छा, पर दुश्मन बि का उमेद खणी ईंदो आहे। सजावल खान कॾहिं बि उनखे पंहिंजे दर तां नाउमीद नाहे मोटाई। जेको मुंहिंजो वस हूंदो उनखां वधीक कोशिशि कंदुसि। हुकुम कर, करिणो छा आहे? सजावल खान अदी खे वापसि मोटाइणो आहे, जंहिंखे नवाब खान अगवा करे गुम कयो आहे। मीर मूं त तव्हांखे पहिरियां बि चयो त इहो नवाब खान दोगलो माण्हू, हिन ते को भरोसो कोन्हे। ॾिसां ठाह करे छॾियो। ठाह खां पोइ बि नवाब खान धोखे ॾियण खां कोन मुड़ंदो। धोखो त नवाब खान जी फितरत में शुमार आहे। तॾहिं त हुन सां असांखे बि अहिड़ो ई हलणो अथव। जेकॾहिं तूं चाहीं थो त असां सभु तोसां गॾिजी हलूं ऐं हली नवाब खान जे मथां हला कयूं त मीरा सां तयारु आहे, पर पक ॼाण त ईअं करण सां तुंहिंजी भेण मारी। हिन ॻाल्हि खे मां सम्झां थो सजावल खान, तॾहिं त मां आदि खे ॻाल्हियुनि जे ज़रिए वापसि मोटाइणु चाहियां थो। ॻाल्हाईंदुसि नवाब खान सां। मीर तुंहिंजे करे मां ॻाल्हाईंदुसि नवाब खान सां। वॾो कमीनो शख़्स आहे, तव्हांजी भेण खे आज़ादु कोन कंदो जेसि ताईं इहो पंहिंजे साम्हूं तव्हांखे गोॾनि भॻाए झुकाए न। हिकु चकर तव्हां नवाब खान सां ॻाल्हाए त ॾिसो। मीर मां नवाब खान सां पंहिंजे तरीक़े सां ॻाल्हाईंदुसि, हुनखां सॼा हाल अहिवाल वठंदुसि त आख़िर उहो चाहे छा थो, ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे, कहिड़ा शर्त थो रखे ऐं कहिड़ा वर वकड़ वंग थो ॾे। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ ई मां नवाब खान खे मुतमइन करे सघंदुसि। पक ॼाण मीर, पोइ ई वापसि ईंदुसि। पर मीर तव्हांखे पोइ सुभाणे ईअं ई करिणो पवंदो जीअं मां तव्हांखे चवंदुसि। मुंहिंजी ॻाल्हियुनि जो बि तव्हांखे कुझु भरम रखिणो पवंदो। ईअं न थिए जो सुभाणे तव्हां मूंखे नवाब खान जे साम्हूं ॻाल्हियुनि में कूड़ो करे विझो। तो लाइ लख इज़तूं आहिनि सजावल खान। बाक़ी अदी खे मोटाइण जे लाइ जेकॾहिं मूंखे नवाब खान जे क़दमनि में झुकणो पियो त मां झुकंदुसि। बाबा, वक़्तु भरोसे जहिड़ो माण्हू न आहे, पोइ तव्हां उन ते भरोसो छो कयो? मां वक़्त खां जेकी ग़लती थियणी थी वई, हाणे अहिड़ी हरकत न कंदुमि। ये कहीं बि न
त अहिड़ा ॻियाड़ी वारा बूट हणंदोसांसि, सफ़ा दुफ करे छंदोसांसि, ॻोल्हियो ई कोन लभंदो। न ॼाणता बाबा, वक़्त मां मूंखे ख़ौफ़ रहंदो आहे। बरदार बावल, जे भॼण जी कोशिश कई त इते ई पूरो थी वेंदे। कोन थोड़े भॼां, जवान कॾहिं बि न आहिनि भॼंदा। नवाब खान जे चवण ते वंगारू नव। तूं खूनी आई बावल, नवाब खान जा 2 माण्हू मारे चुको आहीं, अञा बि तोखे आज़ाद छॾियूं। बाक़ी ज़िंदगी तुंहिंजी जेल में गुज़रंदी। अलॻिया थी। बाबा बाबा साणे जेल में मुलाक़ात कजांइ छोकिरी। पसड़े चिंछा जाटी मुहां न्याणनि सां तो बदतमीज़ी सां ॻाल्हाई। अमां कूड़नि केसनि में मूंखे सज़ा न कॾहिं आई आहे, न वरी ईंदी। तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो। हाणे ॿाहिरि अचण जा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे बावल खान, हलस असां। हलां थो। दुरू ॻोठ खां ॿाहिरां हमरा बीहारे छॾिया अथई। हा मूसा, ॻोठ जे ॿाहिरों हमरा बीहारिया आहिनि। अगरि जे पुलिस असांखे रुख कयो न त असांजा हमराह असांखे ॿुधाईंदा। बसि यार दुरू न, इहा पुलिस जे ख़ौफ़ खां हिकिड़ी जाइ ते वेही बि नथा सघूं। जेसि ताईं इहो नवाब ज़िंदा आहे न, असां सुकून जो साह न खणी सघंदासीं। मूसा, नवाब खान खे मारण एतिरो आसान नाहे। रुगो मीर जी भेण खे आज़ादु कराए वठां, पोइ सभई गॾिजी रही नवाब जे पोयां लॻंदासीं। ॾिसूं था त इहो कमीनो असांखां केतिरो थो बची सघे। नवाब खान खे मारण खां पोइ पूरे ज़िले जी पुलिस असांजे पोयों पवंदी। दुरू नवाब जे अॻियां पोयां केर बि कोन रहंदो। असां बि न इहे पुलिस खां थोरो पासीरो थी वेंदासीं। केतिरो ॻोल्हींदी असांखे? सॼी उमिरि त कोन ॻोल्हींदी न। इहो त आहे मूसा, पर मीर जी भेण खे आज़ादु कराइण बि आसान कोन्हे। सच थो चईं दुरू, आहे वॾो ज़ालिम। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे किथे मुंहिंजी भेण वांगुरु मीर जी भेण खे बि मारे न छॾे। इन में को शक बि न सम्झ मूसा। नवाब खान में का रहम जी उमेद नथी रखी सघिजे। ऐं बावल न उनखे पुलिस ॿधी वई। सुठो छो फ़क़ीरनि सां फिटाईंदो त पुलिस न ॿधंदसि न। थुलो मुछुर पेटी तेल जो ड्रम। मां हिकिड़ो ॾींहुं महिमान जी घर में वियो आहियां, राति में हिकिड़ी रहियुसि त मुंहिंजी बेइज़ती करे मूंखे धिकारी करे छॾियो। छो आहे? चङो थियो न त तोखे घर मां धिका ॾेई कढियऊं, न त अञा उते उन्हनि जे घर में पियो हुजे। असां वतऊं हिते पढ़ा ॼाणाईंदा त मुंहिंजो कूंदर मुड़ुसु विञाइजी वियो आहे। उमिरि 61 साल, कार मुंहुं माफ़ कजांइ बखड़, वात मां निकिरी वियो। मुंहिंजो मतिलबु आहे त कणिक रंगो कद कुते जेतिरो, खुर गॾह जहिड़ा मुहांडे माण्हू अची 3 महीननि खां लापता आहे। जंहिं बि भेण या भाउ खे मिले पाण वटि रखी छॾनि, असांखे नथो खपे। वाह बेगुल वाह, पंहिंजे हिन मोबी मुड़ुस जो तस्वुर पंहिंजे दिमाग़ में वाह जो ठाहियो अथई। वरी मां में मलूक वारे खोदे सां मिलायई, सभु तस्वुर फेराए वरी उन खोदे सां मिलायई त मुंहिंजो मुड़ुसु मखणो ऐं खोदो हिकिड़ी ॻाल्हि आहे। तूं वरी कहिड़ी मोट भरे तूं बि माइटनि खे कोन वणंदी हूंदी। माइट चवंदा हूंदा अॼु निकिरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। बेज़ार हा तो मां हरू भरू बि मजबूर थी मुंहिंजे गाटे में आयूं न त लाचार न जा त मखण खे हरू भरू या भाई ॾियूं। मखण चिड़ी पए छा? माना त मां तोसां मज़ाक नथी करे सघां। सिकी लदा मुड़ुस, मुंहिंजो तोसां दिलि सां प्यार आहे, तॾहिं त अहिड़ा कूंदर मुड़ुस छॾे तो गेंडे डेंडे सां मां परड़िजी वियमि। अञा पोइ बि मूंसां चिड़ी थो। ईअं न कर मखण, हिकिड़ो त मुंहिंजो मुड़ुस आहे सिकी लदड़ो। पर तुंहिंजी सम्झ में ॻाल्हि न अचे न त इज़त जी करी या बेइज़ती जी करी सफ़ा कम खे पटू थी वञी 2-3 किलोमीटर अॻिते हली पोइ वरी ब्रेक छॾी। मुंहिंजो दिमाग़ कमु छॾियो आहे त बेइज़ती करी थी, उहा मूंखे सम्झ में अचे थी। जेकी इज़त थी करी उन में अंदरि बेइज़ती थी विझी। अलाए छा आहे ख़बर नथी पए। पढ़ियल लिखियल हुजा त सम्झी वञा, पर ॼट माण्हू आहे
ख़ैर का ॻाल्हि नाहे, वरी बि ज़ाल कई आहे। ज़ाल जेके बेइज़तो करे उहो बेइज़तो आहे, उहो ई इज़त वारो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां ॿई हिक ॿिए जी इज़त था कयो या बेइज़ती था कयो। इज़त वारी ॻाल्हि सम्झां थो, छो त मां पाण इज़त वारो आहियां न। बाक़ी बेइज़तीअ जे बारे में तव्हां खां पुछण थो चाहियां त तव्हां हिक ॿिए जी इज़त कयो था या बेइज़ती? बेइज़ती त थींदी आहे इज़त वारनि जी। मुंहिंजो मखण त वॾी इज़त वारो आहे, तॾहिं त रोज़ रोज़ हर हर झट झट बेइज़तो थी कयांसि। अदा तूं त मुंहिंजो वॾो भाउ आहे, मोबी मां कॾहिं तुंहिंजी बेइज़ती कई आहे? न कंदमि। छो कंदमि? हा, तूं इज़त वारो हुजे त मां तुंहिंजी बेइज़ती कयां न। वॾो आयो मुंहिंजे मुड़ुस सां कुल्हो कुल्हे में मिलाइण वारो। हा, मूंखे न आहे। हाणे ॾिसां तोखे केरु थो हितां छॾाए? साहब, जे मुंहिंजी मालकी न थी न, जेके न छॾायो, का वॾी ॻाल्हि कोन्हे, सज़ा बि कटे वठंदासीं। तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़रंदी। एतिरा त तो मथां केस ठोकींदुसि आहे, सॼी ज़िंदगी जेल में सड़ंदो पियो। ऐं हा, बाक़ी ज़िंदगी ज़मानतो कंदे कंदे ख़तमु थी वेंदी। तूं नवाब खान जे पारां जेके भंगारूं वहीं थो न, हली वह। तोखे जेतिरो बि ज़ुल्म करिणो आहे न, नवाब खान जे पारां हली कर। नेठि असांजो बि वारो ईंदो। तव्हांजो वक़्तु हाणे पूरो थी चुको आहे। बावल पूरो ख़तमु। सोट तूं परेशान न थी, पुलिस में मुंहिंजी ॼाण सुञाण आहे। मां राति ताईं चाचा खे आज़ादु कराए वठंदुसि। बाबा जे मथां खून जो केस आहे, एतिरो आसानी सां बाबा खे कोन छॾींदा। ही पैसनि जो दौरु आहे। पैसनि ख़ातिर हर माण्हू विकामण लाइ तयारु आहे। त पोइ ॿुधाए त इन ई सूबेदार जो मां दीन ईमान कीअं न ख़रीद करे सघां थो। चयमि त राति ताईं चाचा साईं ॿाहिरि हूंदो। वक़्तु जेकॾहिं तो में सच्चाई हूंदी न, त तूं बाबा खे राति ताईं आज़ादु कराईंदी। भागा ये ॾींहं ॾिठे जो ॻोठ में न अचो। किथे कंहिंजी नज़र न पइजी वई तो ते। ज़रूरी कमु हुयो, तॾहिं अचिणो पियो। ॻाल्हि करे ई था पेर ॾाए। चाचा बहावल गिरफ़्तार थी चुको आहे। सूबेदार जे मथां मुंहिंजो ई ज़ोर हुयो। चाचा बहावल खे मीरा ऐं मूसा जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे सघूं था, त पोइ उनखे गिरफ़्तार कराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई बाबा? मूंखे नथो लॻे त तव्हां बहावल खे मीर ऐं मूसा जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे सघो था। मूं चाचा बहावल जी दिलि में उन्हनि जे ख़िलाफ़ ज़हर भरे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं मां चाचा बहावल खे थाणे तां छॾाइण में कामयाब थी वञा थो, त पोइ चाचा बहावल खे मूं मथां पूरो पूरो भरवसो थी वेंदो। त पोइ वञ बख़्त, तूं वञी बहावल जो भरवसो हासिल कर। मां सूबेदार खे फ़ोन करे थो छॾियां, पर ॻाल्हि यादि रखजांइ, हर हाल में मूसा ऐं मीर जे ख़िलाफ़ न बहावल खे हथियार तोड़ तोखे मैदान ते लाहिणो पवंदो। ईअं ई थींदो बाबा। निकिरण जी कर, तोखे हिते केरु ॾिसी न वठे। एतिरो जल्दी आयो ऐं वापसि मोटी वियो, केरु थो थी सघे? ही माण्हू केरु थो थी सघे? किथे इहो नवाब खान सां मिलण लाइ त नाहे आयो? केरु आहे, केरु आहे, केरु आहे? इन जी पकी जांच करणी पवंदी।
तव्हां त मूंखे मोह साए छॾियो आहे, पर मां जहिड़ी आहियां। न मां, असां तोखे मोह लाइ सायो, पर असांजो वसी नथो हले जो असां तोखे हिन दोज़ख मां कढूं। कीअं बि कर मां, कुझु बि कर, मुंहिंजे नवाब खान खां तलाक कराए। नथो ॿुधे इहो ज़ालिम, असांजी हिक बि नथो ॿुधे। पोइ बाबा खे चओ हुन सां ॻाल्हाए। तुंहिंजो पीउ त अस्पताल में आहे, उन जी टंग भॼी पई आहे। डॉक्टर हुनखे ऑपरेशन करे राड ॾेई आहे। अस्पताल मां कॾहिं ईंदो? जल्द अची वेंदो अम्मा। बाबा चई हुनखे चओ रेस खे मिंट में करे, जेकॾहिं रेस नथो मञे त उन ॾे भलो सां ई खणी अचे। कीअं बि कर मां, मूंखे हिन कैद मां आज़ादु कराए, न त मां हिते मरी वेंदसि। काश तुंहिंजो पीउ मुंहिंजे चवण में हुजे हा न, त तूं हिन अज़ाब में न हुजे हा। मां त क़िस्मत सम्झी हिते लोड़िया पई, पर हाणे वधीक ई आज़ाब मूंखां बर्दाश्त कोन थो थिए। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, मां वरी बि कोशिशि कंदसि। बसि माई हाणे बसि, महिरबानी करे तव्हां निकिरण जी कर। जेकॾहिं साईं अची वियो न त हिन घर मां धिकारे कढंदई। तव्हां जेको मुंहिंजी न्याणीअ जे मथां ज़ुल्म कयो आहे, ख़ुदा तव्हांखे ॾिसे थो पियो। इन जो हिसाबु तव्हांखां ख़ुदा वठंदो। हिन पाण सां ज़ुल्म पाण कयो आहे, शादी खां पोइ बि पंहिंजी आशिक सां भॼी निकिती। अञा हिन खां वधीक कहिड़ी बुछड़ी थींदी? इहे हिन जा अमाल आहिनि, पर हिन जे मथां ज़ुल्म करण जो तव्हांखे को बि हक़ न आहे। नवाब खान मूंखे पक आहे का बि हक़ीक़त मूंखे सही सही त कोन ॿुधाई, पर पोइ बि मां तो वटि हिकु उमेद खणी आयो आहे। सजावत, छा तव्हांजो उमेदूं अञा मूं में बाक़ी आहिनि छा? नवाब खान जेकॾहिं दुश्मनी खे हिते ई ख़तमु करणु चाहियो था, पोइ त तव्हांखे मूं ते भरोसो करिणो ई पवंदो। मूंखे त तव्हां ते पूरो पूरो भरोसो आहे त ॻाल्हियुनि खां पोइ तव्हां मूंखे धोखो कोन ॾींदव। पर मूंखे भरोसो ॾियारण लाइ तव्हांखे कोई अहिड़ो कमु करिणो पवंदो जो मूंखे पक पवे त तव्हां वाकई मूंसां सचा बि आहियो या न। मूंखे पंहिंजी सफ़ाई ॾियण जे लाइ छा करिणो पवंदो? आख़िर ॿियो तोखे कुझु कोन करिणो पवंदो। तोखे पंहिंजी सचाई ज़ाहिर करण लाइ मीर जी भेण खे मुंहिंजे हवाले करो। मीर जी भेण? हा नवाब खान, मीर जी भेण खे मुंहिंजे हवाले करो ऐं पोइ मां अव्हां सां वाइदो थो कयां त मीर ऐं मूसा पंज कयल ग़लतियुनि जी तो वटि हली अची तोखां माफ़ी वठ ऐं ॿीहर तुंहिंजे ख़िलाफ़ का बि साज़िश न कंदा, न को अहिड़ो कमु कंदा जंहिंसां तोखे का तकलीफ़ पहुचे। सजावल, मीर जी भेण खे बहावल ऐं मूसा अगवा कयो आहे। नवाब खान, जॾहिं त मीर ऐं मूसा में वॾा इख़्तिलाफ़ पैदा थी चुका आहिनि, पोइ भला उहो मीर खे तुंहिंजे ख़िलाफ़ छो इस्तेमालु कंदा? हा, इहो सॼो ड्रामो आहे मूंखे बेवकूफ़ करण जे लाइ। जॾहिं त मूसा ऐं बहावल कॾहिं बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ नथा थी सघनि, हू मीर खे बेवकूफ़ पिया बनाए। जॾहिं त मीर जी भेण खे उन्हनि पलांद में अगवा कयो आहे। इहा ॻाल्हि मां न, पर सॼो ॻोठु ॼाणे थो त मीर जी भेण खे अगवा करण वारा केरु आहिनि। चाचा साईं, तव्हां परेशान न थियो, मां अची वियो हुअमि। सूबेदार असद सां मुंहिंजी पुराणी दुआ सलाम आहे ऐं उन खां अलावा सुठनि सुठनि दोस्तनि जो ज़ोर सूबेदार ते रखायो आहे। वक़्त हे नवाब खान जो ख़ासि चमचो आहे। नवाब खान जे चवण खां सवाइ मूं मां हथ कोन कढंदो। मां मञा थो त सूबेदार नवाब खान जो ख़ासि माण्हू आहे, पर सूबेदार जे वेझे दोस्त खां हुनखे मूं चवरायो आहे ऐं मूंखे पूरी उमेद आहे त हू तोखे ज़रूरु आज़ादु कंदो। पोइ वञी मिल सूबेदार सां, ॾिस त कहिड़ियूं ख़बरूं करई। मां हींअर ई सूबेदार सां मिलां थो ऐं उन ते पूरो ज़ोर रखां थो। तव्हांखे आज़ादु कराइण खां सवाइ हितां मां न वेंदुसि। मुंहिंजी ॻाल्हियुनि ते तव्हांखे यकीन नथो अचे सजावत? नवाब खान, यकीन तॾहिं अचे हा जॾहिं सभु तो जीअं चालाक ऐं शातिर हुजनि। मूसा ऐं बहावल खान त सफ़ा सिधा आहिनि ऐं हो तुंहिंजी चालाकियुनि खां अणवाक़िफ़ आहे। कॾहिं त मुंहिंजी ज़ुबान ते तूं
यकीन कर। त पोइ यकीन ॾियारण लाइ को पको सबूत ॾे त जे मां मीर खे यकीन ॾियारे सघां त हुनजी भेण बावल ऐं मूंसां वटि आहे। अथई को दलील? छा तोखे इहा ख़बर आहे त बावल जो भाइटियो वक़्त ते पहुची चुको आहे? न, इहा त मूं जाचल आहे। छा तूं वक़्त खे चङी तरह सुञाणींदो आहे? तूं कहिड़ो चालाक ऐं शातिर आहे। सुञाणांसि थो, चङी तरह सुञाणांसि थो। इहो वक़्तु कई चकर चोरी जो माल मूं वटि रखियो आहे। बावल ऐं वक़्त जे इख़्तिलाफ़ खां पोइ उहो हितां हलियो वियो। छॾ पुराणनि घरनि, नवाब ख़ान असुल मक़सदु वठी अचु। जेका मूं जांच कई आहे ऐं मूंखे ख़बर पई आहे त मीर खे ज़ख़्मी करण खां पोइ बावल ऐं मूसा बावल जी धीउ खे जॾहिं वापसि वठी विया त उन खां पोइ इहो वक़्तु मीर जे घर में किणी करे मीर जी भेण खे अगवा करे। हाणे मूसा हिन कम में मिलियल आहे या न, इहा मूंखे ख़बर न आहे। हा, बाक़ी बावल ऐं वक़्तु पाण में ॿिट अथई ॿिट। हाणे उते वञी जांच कर, जेकॾहिं उहो कूड़ साबित थिए त जेको ॾोह ॾंड चवंदे मां तोखे भरे ॾींदुसि। जेकॾहिं मीर जी भेण जे अॻवा में तुंहिंजा हथ न आहिनि ऐं जेको कुझु तो नवाब ख़ान ॿुधायो आहे इहो सच आहे त पोइ पक ॼाणो त मीर तव्हां सां अची हथ मिलायो। इहो तव्हां सां सिजावल जो वाइफो आहे। नवाब खान जी फ़ोन अची वई आहे। पोइ चाचा साईं मां हथ कढो था उनखे वठी वञा। हिन वक़्तु न वक़्तु, जेकॾहिं हिन वक़्तु मूं बाव खे आज़ादु कयो न, सभिनी जी नज़रुनि में अची वेंदुसि। सभु चवंदा हिकु खूनी खे गिरफ़्तार कयो थो वञे ऐं 2 कलाकनि खां पोइ वरी हुनखे आज़ादु कयो थो वञे। कंहिं वक़्तु चाचा खे आज़ादु कंदो? राति जो अचिजांइ ऐं बावल खे वठी हलियो वञजांइ। चाचा बावल खे कीअं मुतमिन कंदो? इहो त तव्हांखे रेत सम्झाए छॾियो हूंदो। उन खां तूं बेफ़िक्र रह, बावल जो बहाना बेशक न वेंदो उन तरफ़। त पोइ हलां थो, राति मिलंदासीं। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। मीर कुझु न सम्झण जहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी आयो आहे। असां खां वधीक नवाब ख़ान खे तव्हां सुञाणंदा आहियो। तव्हांखे ख़बर हूंदी त हुन हक़ीक़त कई आहे या गुमराह थो करे। मीर मां भरोसे सां नथो चई सघां त नवाब ख़ान मूंसां हक़ीक़त कई आहे या ॿिटणी रांदि पियो थो खेॾे। उन लाइ तोखे पंहिंजे जांच जो रुख थोरो मटाइणो पवंदो। ज़वाल ख़ान, नवाब ख़ान जेका बि ॻाल्हि कई आहे उहा खुली ॿुधायो। मां बि अंदाज़ो लॻाइण जी कोशिशि कंदुसि त नवाब ख़ान जी ॻाल्हियुनि में केतिरी सचाई आहे। मीर पहिरियां त इहा जांच कई त बावल वारो इहो भाइटियो वक़्तु हिते आहे। उहो त घणनि ॾींहंनि खां हिते ई थो घुमे। नवाब ख़ान जो चवणु आहे त तव्हांजी भेण खे वक़्तु ऐं बहावल अगवा कयो। हुन में मूसा मिलियल आहे या न उनजी पक नथो ॾिए। इन लाइ तव्हां पंहिंजे जांच जो रुख थोरो ॿिए तरफ़ मोड़ियो। पक कयो त बहावल ऐं वक़्तु जा जेकॾहिं तुंहिंजी भेण जे अगवा में हथ न आहिनि त पोइ पक ॼाण मीर त नवाब ख़ान असांखे गुमराह करण जी कोशिशि पियो थो करे। ठीकु आहे ज़वाल ख़ान, इहा मां 2 ॾींहंनि में जांच करे थो वठां, पर तव्हां बि पंहिंजे हिसाब सां जांच कंदा रहो। मीर ख़ामोश त मां बि कोन वेहंदुसि, छो त नवाब जे मथां मूंखे बि भरोसो न आहे। तव्हां हेॾो पक करे वठो, मां बि हेॾो जांच करे थो। हा बख्शल, बख्शल कहिड़ी ख़बर आंदी अथई? बावल बदिजी वियो आहे। मूंखे ख़बर हुई त चाचा बहावल जी लापरवाही उनखे मुसीबत में विझंदी। बहावल खे हाणे वक़्त जे सचाई जी ख़बर पवंदी त हू हुन सां केतिरो सचो आहे। ज़रूरु वक़्तु एतिरो जल्दी चाचा बहावल सां गद्दारी कोन कंदो। अञा हू ज़ोर लाईंदो चाचा बहावल खे छॾाइण जे लाइ। बहाल जे मथां खून जो केस आहे, उनखे किथे छॾाए थो सघे? बख्शल मीर जी ॾे ख़बर। मीर सिजावल तरफ़ वियो आहे। सिजावल ख़ान मीर सां सचाई कंदो? ज़रूरु ख़तरो सिजावल ख़ान खां न आहे। जेकॾहिं हू सचाई कोन कंदो त फर में विहारे कुख वारी बंदूक बि कोन हणंदो।
पर असुल ख़तरो असांखे नवाब खान मां आहे। जेसिताईं न इहे नवाब खान मां असांखे छुटकारो नथो मिले, असां मां को बि सुकून में कोन वेहंदो। असां नवाब खान खे माण जा ख़्वाब ॾिसी सघूं था। हू वॾो शातिर इंसान आहे। उन शातिर इंसान खे मारण असांजे वस खां घरो आहे। न दरिया खान, या तोखे भुल आहे, नवाब खे मारण को बि मसइलो न आहे, पर हक़ीक़त इहा आहे त असां दोस्त उन जे शास्त्रीअ में अची पाण में ई विढ़ंदा रहूं। ऐं हाणे जॾहिं मीर जूं अखियूं खुलियूं आहिनि त वरी चाचा बहावल उन जी चाल में अची वियो। हाणे जॾहिं चाचा बहावल जूं अखियूं खुलियूं न, पोइ न इहे नवाब खे मारण पंहिंजे लाइ को बि मसइलो कोन्हे। गुरु जॾहिं असां पाण में सभु हिकु थींदासीं न, हिन इहे नवाब खे लेटाइण में देरि बि कोन कंदासीं। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।